रियासत रियासत। बाबा जे कॾहिं असां हिन छोरे खे वात वारी बंदूक खणूं बि न ही माठ करे कोन वेंदो। अदा फ़क़ीरा ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं राति मां तुंहिंजे सूबेदार जे विच में हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायां न त असुल तूं जूतो लाहे शुरू थी वञाए। ॿी ॻाल्हि कर, 99 ते अची पोइ भुलिजी वञजांइ। जेसि ताईं सिज उभरे न तेसि ताईं इहो सिलसिलो पियो हले। बाबा अदा खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त पंहिंजी गतीअ लाइ गॾा खे बि पी चवणो पवंदो आहे। वाह अदा वाह, वाह वाह, सॼी ज़िंदगी हिक जे पेरे पौधो थो अचां ऐं तूं थो चई त ॿियो बि वरी ओहिड़ो ई खणी अचां। अरे छा चई? छा चई? मूंसां शादी खां पोइ दिलमुराद खान ॻोठ लाइ घटि ईंदो हुयो, पर जॾहिं ईंदो हुयो त छा हू तव्हांजे घर चक्कर हणंदो हुयो? शहज़ादी, हक़ीक़त इहा ई आहे त अदा दिलमुराद जॾहिं बि ॻोठ ईंदो हुयो न पहिरियां असांजे घर ईंदो हो। मानी भले हू न खाए पर चांहि ज़रूरु पीअंदो हुयो। पोइ छा दिलमुराद ऐं बसरा जो रिश्तो नंढे हूंदे खां ई थियल हुयो या इहो फ़ैसिलो ओचितो थियो हुयो? बसरा त दिलमुराद खे पंहिंजो नंढो भाउ सम्झंदी हुई। असां त कॾहिं बि वहम गुमान में ई न आंदो त बसरा ऐं दिलमुराद खान जी शादी कई वेंदी। पोइ इहो फ़ैसिलो कंहिंजो हुयो? माई बख्ती जो? इहो फ़ैसिलो माई बख्ती जो हुयो मां? या इन फ़ैसिले में मां राज़ी हुयसि? न मुंहिंजी धीउ बसरा राज़ी हुई, न वरी बचड़ो दिलमुराद खान को राज़ी हो इन फ़ैसिले में। इन्हें शादी कराइण जे पोयां माई बख्ती जो को त मक़सदु हूंदो। मुंहिंजी बचड़ी खे पाण हेठां करे असां सभिनी खे पंहिंजे अॻियां झुकाइण पई चाहे। ऐं ॿी ॻाल्हि, इन मिल्कियत में असांजो बराबरि जो हिसो आहे। निहाल खान ऐं बूरल खान ॿई सॻा भाइर आहिनि। अदा बूरल खान पंहिंजे वॾे भाउ जी इज़त बि कंदो हो ऐं असांखे हिसे ॾियण जी बि कई हुई, पर इहा माई भक्ति है अदा बूरल खान। बसि माई भक्ति जाॾो केरु पुछे मां पंहिंजे ज़िद ऐं क्रोध में अची करे सभु कुझु बर्बाद करे छॾियईं मां, सभु कुझु। असां पुछी नथा सघूं, चवंदा आहिनि न ज़ोर अॻियां ज़ारी। जनाब, अम्मा बख्ती तुझे मुड़स खे तुझो नौकर करे रखियो आहे। जीअं मां तुंहिंजी ख़िदमत कयां, हाणे ही चांहि पी ऐं पंहिंजी कावड़ खे ठार। पन्ना वे, ही प्यार आहे या नओं ड्रामो? पन्ना तू कुछ भी समझी, पर निकाह खां पोइ हिक औरत जो मुड़स उन लाइ पूरी कायनात हूंदो आहे। पर तुंहिंजो निकाह त हिन हवेली ऐं रियासत सां थियल आहे। हिन रियासत ऐं हिन हवेली के हासिल करण जी ख्वाहिश आहे। तूं ॿुधा, कसम खणी ॿुधा, तूं कॾहिं अहिड़ा ख्वाब न ॾिठा त ही रियासत ऐं अहिड़ो बंगलो तुंहिंजो हुजे, 1000 एकड़ ज़मीन हुजे, गाॾियूं, नौकर चाकर हुजनि ऐं तुंहिंजी समूरी ज़िंदगी ऐश ऐं आराम में गुज़रे। इहो त हर माण्हू जो ख्वाब हूंदो आहे, पर जॾहिं ख्वाहिशूं घाटे टोड़ थी वञनि न त माण्हू खे ॿियो रस्तो वठणु घुरिजे। जेकॾहिं ख्वाहिशनि जो पुराव हिकु विक ते हुजे त पोइ ॿुधाए उनखे छा करणु घुरिजे? इहा विख न वधाइण काहिल ऐं सुस्त माण्हू जो कमु आहे। तॾहिं त चवां थी पन्ना, तूं मुंहिंजो साथ ॾे त असां गॾिजी हिकु विक वधायूं। तुंहिंजे मन में छा आहे बसरा? मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾ। ज़रूरु ॿुधाईंदसि पन्ना, पर तूं वञ, अॼु राति वञी सोच त तूं पंहिंजी ज़िंदगी
रियासत जे तख़्त ते गुज़ारणु चाहीं थो या पोइ ग़ुलामी में? पर न, अॼु राति वञी सोच, ॿियूं ॻाल्हियूं खोल। सूबेदार साहब, असां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां सलाम पेश कयूं। मां सम्झां थो त तव्हांजो मुंहुं में वॾो को मक़सदु फाथो आहे, न त ही बादल जहिड़ो अणढंगो इंसान उथी बि इज़त ऐं एहतराम सां मूंखे सलाम थो करे। हाणे तव्हां ॿुधायो अदा, त अञा पंहिंजो वात न खोलिया मां? ठीकु आहे, जेकॾहिं उते तोखे वठी नथो वञे त इन ऑफिस में वेही करे इन सूबेदार जो अंदर फलोड़ण जी कोशिश कर। कादन मां पूरी कोशिश कंदो आहियां, पर हू साहब मूंखे औंती न ॾींदो। ॾिस, अॼु खां पोइ तूं असां जूं हर रोज़ गिलाऊं कर इन सूबेदार जे साम्हूं। रियासत 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 रियासत। अरबाब, जेकॾहिं तूं इजाज़त ॾे त पोइ मां खेरो जी रिश्ते जी ॻाल्हि कयां। इहो छोरो निभागो आहे, पंहिंजो पेट कोन थो पाले, असांजी छोकिरी वरी पेट पालींदो हुयो। बाबा खमीसो कम जी ॻोल्हा कंदो रहे थो, हुनखे को कम ॾे ई नथो, पर उहो वीचारो छा करे? जेकॾहिं चए चवण में आहे त पोइ शादीअ खां पोइ तव्हां पाण सां गॾु ज़मीन जे कम में लॻाईंदो त पयो लोड़ींदो। हा मां, तूं सही थी चवीं, वञी रिश्ते जी ॻाल्हि करेन, पर शर्त इहो रखजान त रिश्तो ॾींदा त ॾींदासीं, न त न। हिन खे रुगो पंहिंजी शादी जी चकड़ लॻी पई आहे, केॾो थो ज़ोर लाए? मुंहिंजी शादी खे छॾ बाबा, पर अदीअ जी शादी त कराइणी आहे न। पहिरियां हूर खे राज़ी कर बानो, ईअं न थिए सुभाणे असां रिश्तो करे बि हूं ऐं हूर इनकार करे। पहिरियां ई असांजे मथां माण्हू खिली चुका आहिनि, हाणे ॿीहर न खिलाइजांइ बानो। सभु गॾिजी हूर खे राज़ी करे वठंदासीं। मूंखे ख़बर आहे त तव्हां सभी गॾिजी मुंहिंजी शादीअ जूं सलाहूं पिया कयो, पर तव्हां जूं इहे सलाहूं अजाई आहिनि। मां फ़िलहाल कंहिंसां बि शादी कोन कंदसि। शादी न कंदीअ त छा घर में वेही अच्छा वार कंदीअ? अच्छा वार मुंहिंजा थींदा मां, तो मथां बार त नाहे न। जिद न करेसि बानो, छॾेसि, पोइ सम्झींदासीं। साहब, मां हाणे हलां थो ऐं राति रोटी ते कोन ईंदुसि, नाराज़ न थीजो। ऐं ॿी ॻाल्हि, फ़क़ीर वारा वॾा ख़तरनाक अथव साहब, इन्हनि खां पंहिंजो ख़्यालु रखिजो, ठीकु आहे? सूबेदार मां उमेद रखणु अजाई आहे। फ़क़ीर अहिड़ो त वकड़ में फासाईंदुसि जो निकिरी न सघंदो। हिन जो बि घाट घाट जो पाणी पीतल आहे, हे बि वठ कोन ॾींदो दिल पर। अचो अचो सूबेदार साहब। सूबेदार साहब, असां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां सलाम पेश कयूं। मां सम्झां थो त तव्हांजो मुंहुं में वॾो को मक़सदु फाथो आहे, न त ही बादल जहिड़ो अणढंगो इंसान उथी बि इज़त ऐं एहतराम सां मूंखे सलाम थो करे। हाणे तव्हां ॿुधायो अदा, त अञा पंहिंजो वात न खोलिया मां? हाणे बस हथ बंदि कर। खणी ऐं घरां साहब लाइ मानी खणी आ, तयारु हूंदी। साहब मानी खणी थो अचां, मानी में ज़हर मिलाए खणी थो अचां हिन साहब जे लाइ, मानी थो खाए। वे
अस्सलाम वालेकुम कादन। वालेकुम सलाम। ए यार मुंहिंजो शक सही निकितो या ग़लति? ये हकीकत आहे कादन। अक्सर रात जो सूबेदार फ़कीर वारनि सां मिलण वेंदो आहे। बाक़ी उते कहिड़ियूं सलाहियूं था कनि इन शइ जी मूंखे ॼाण न आहे। ॼाण रखणु घुर्जे जमादार, या तोखे ॼाण रखणु घुर्जे। बाक़ी इहा त मूंखे बि ख़बर आहे त फ़कीरे वारनि सां इहो सूबेदार हर रोज़ मिलण वेंदो आहे। मूं तोखे चयो न त उन्हनि जी ॼाण रख, उन्हनि जे विच में थींदड़ ॻाल्हियूं सभु अची मूंखे ॿुधाए। कादन मूं मथां यकीन कर, सूबेदार जो हाणे मूं मथां को बि भरोसो न आहे रहियो। हू पाण सां गॾु मूंखे वठी नथो वञे त मां छा कयां? ठीकु आहे, जेकॾहिं उते तोखे वठी नथो वञे त इन ऑफिस में वेही करे इन सूबेदार जो अंदर फलोड़ण जी कोशिश कर। कादन मां पूरी कोशिश कंदो आहियां, पर हू साहु मूंखे औंती न ॾींदो। ॾिस, अॼु खां पोइ तूं असां जूं हर रोज़ गिलाऊं कर इन सूबेदार जे साम्हूं। पोइ तूं ॾिस उहे तुंहिंजे साम्हूं कीअं थो खुले। ठीकु आहे, इहा कोशिश बि मां करे थो ॾिसां। ॾिस करीम, मूंखे 2-3 ॾींहंनि जे अंदर में उन्हनि जो अंदर जो सभु कुझु मालूम थियणु घुरिजे त हू आख़िर करणु छा था चाहिनि। कादन इहा मुंहिंजी पूरी कोशिश हूंदी। ठीकु आहे, हाणे तूं वञ, हरू भरू वठी तो पंधु कंदो हल। फकीरा दे हाल हाल भला मानी में छा आहे? छेलो ताईं छेलो सूबेदार, ही चौथों छेलो आहे जेको तूं खायूं थो वञी। इहो सभु मां तुंहिंजे न खाते में लिखंदो थो वञा। जॾहिं वक़्तु आयो न त इहा उगाड़ी करे वठिजां। सूबेदार साहब छॾो हिन बादल खे, तव्हां बिस्मिल्लाह कयो। बादल गॾु कोन वेहंदो छा? ॿ जानवर कीअं हिकु थांव में गॾु खाईंदा सूबेदार? मूं पाण खे चयो आहे, तूं नाराज़ छो थो थी सूबेदार? अरे ॿियो तो कंहिंखे चयो? इहो इशारो अधा तरफ़ त थी नथो सघे, ऐं ॿियो जेको हूंदो उन जा कन कीटा थी विया। अरे लाया सेंडर ॾांहुं बूथ वारो, पोइ को तुंहिंजो वात बंदि थिए, पर ईअं तूं बस कोन कंदे। उथाणे तल हल। ठीकु आहे अदा, ठीकु आहे, मां ॿाहिरि हलियो थो वञा। तेसीं ताईं तव्हां पंहिंजे दादले खे मानी खारायो। सूबेदार साहब, छेले ऐं कुते जे गोश्त में फ़र्क़ु कोन हूंदो अथई। घणो होल करे न खाइजांइ, मतिलबु लेटड़ी पियो पाईं। अचां थो। वॾो को चोटीअ जो कंजर आहे, ही मुंहिंजी मानी हराम कंदो। सलाम बक्ती। कादन जेका हरी असां सूबेदार अॻियां उछलाई हू हुनखे मल्हाए पियो या नमक हरामी कयईं? इन मक़सद जी ख़बर न थी पई अम्मा बख्ती। बाक़ी जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे त उनखे केले हिते वठी अचां। कादन उनखां पुछणो ई पवंदो। थाणे वञण खां पहिरियों उनजी हाज़िरी हिते भराए। जेको हुकुम अम्मा। फ़कीरे वारनि खां अलॻि थिए त पोइ हथ विझोसि। ठीकु। ॿियो हाल सूबेदार साहब, मानी कीअं लॻी? भाॼी त बहितर हुई, पर लूणु सवाइ हुयो। अम्मा भाॼी ऐं मानी में नमक कुझु सवायो मिलाईंदी आहे। इन लाइ त असां वटि ईंदड़ दोस्तनि में कुझु नमक खिलाली पैदा थिए। पर अलाए छो सूबेदार साहब असां वटि ईंदड़ सभई दोस्त नीमक हराम निकिरंदा आहिनि। यार फ़कीरा, चओ त मां वेहां या वञा? कसम सां सूबेदार साहब, मूं तुंहिंजे लाइ त न चयो यार। तूं अलाए छो हर ॻाल्हि खे पाण ॾे सम्झंदो आहीं। हाणे ॿाहिरि निकिरी थो जा कयां पादर पंहिंजे हथ में। अदा असांजो इहो रवाज त न आहे जो महिमाननि खे मानी खाराए उन्हनि खे पादर हणो। अरे वञी थो या न? फ़कीरा, तव्हां अहिड़े लानतीअ खे कीअं बर्दाश्त कंदा आहियो? सूबेदार साहब असांजो दादलो आहे, इन करे उन जी ॻाल्हियूं तूं पंहिंजे दिलि ते न खण। फ़कीरा, हाणे काफ़ी देरि थी वई आहे,
कम जी ॻाल्हि कयो त मां हाणे वञा। सूबेदार साहब, असां ॿिन्ही जो मक़सदु कादन जो मौत आहे। इन करे मां तव्हांखे हिते घुरायो आहे। हाणे तव्हां सलाह ॾियो त इन मस्तोठ मां कीअं जान छॾायूं। तुंहिंजे मथां हिकु नंढिड़ो कमु रखियो आहे। जेकॾहिं तूं इन कम में असांजो साथ ॾियणु चाहीं थो त पोइ तोखे मूंसां वाइदो करिणो पवंदो। वकीला, इन कम में साथ ॾियण लाइ मां तोसां तयारु आहियां, पर मूंसां हिकु वाइदो करणो पवंदी त इन कम में मूंसां धोखो त कोन थींदो। जेकॾहिं अम्मा ऐं बाबा तुंहिंजी शादी जो फ़ैसिलो कयो अथनि त अदा, जेकॾहिं तोखे शादीअ जी एॾी तकड़ आहे त अम्मा खे चओ खैरो खां तुंहिंजे लाइ रिश्तो घुरे राणीअ जो। बदे में जेकॾहिं उहो तुंहिंजो रिश्तो घुरनि था पोइ रियासत 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 पन्ना, तो छा सोचियो? हिन समूरी रियासत जे मथां बादशाह थी ज़िंदगी गुज़ारण चाहींदे या पोइ नौकर थी गुज़ारींदे? बसरा, शायदि असांजी क़िस्मत इहा ई आहे जेका गुज़रे पई। हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जेके पंहिंजी समूरी ज़िंदगी क़िस्मत ते राज़ी थी गुरबत में गुज़ारे छॾींदा आहिनि। ऐं ॿिया राति ॾींहुं जिदोजहद करे पंहिंजी क़िस्मत ई बदिलाए छॾींदा आहिनि। असांखे पंहिंजी क़िस्मत बदिलाइण जे लाइ छा करणो पवंदो? भक्तीअ जो क़त्ल। ही तू छा थी चवें? आहिस्ते पन्नो, आहिस्ते, थोड़ो सोच। भक्तीअ खे मारण सां असांजे लाइ को बि मसलो पैदा न थींदो। या ख़बर बाबा खे पई न, तोखे ज़िंदा ई कोन छॾींदो। मूंखे मारे सघे थो पर तोखे कोन मारींदो। तूं उन जो पुटु आहीं ऐं हर पीउ पंहिंजे पुट खे बुलंदनि ते ॾिसणु चाहे थो। जॾहिं समूरी रियासत जो मालिक तूं बणिजी वेंदे त तुंहिंजे पीउ खे त ख़ुशी थींदी न। बसरा, इहे तुंहिंजा ख्वाब अजाया आहिनि। ही रियासत तूं ऐं मां कॾहिं बि हासिल नथा करे सघूं। को बि मुश्किल कम न आहे। हिन जे विच में दीवार रुगो भक्ति आहे, भक्ति। जेकॾहिं असां हुनखे हटाए छॾियोसीं त तुंहिंजो पीउ तो ते राज़ी थी वेंदो। ऐं ॿियो केरु आहे जेको तुंहिंजे लाइ मसलो कंदो? तुंहिंजा ॿाहिरि बि तोसां मिली वेंदा। मां वाइदो थी कयां। सोच पन्ना, सोच। छा तूं हिन समूरी रियासत जो मालिक नथो बणणु चाहीं? सूबेदार, जेको तो ॿुधो असां इहो ई सोचियो आहे। सॼो कमु असांजे बिले हूंदो। तुंहिंजे मथां हिकु नंढिड़ो कमु रखियो आहे। जेकॾहिं तूं इन कम में असांजो साथ ॾियणु चाहीं थो त पोइ तोखे मूंसां वाइदो करिणो पवंदो। वकीला, इन कम में साथ ॾियण लाइ मां तोसां तयारु आहियां, पर मूंसां हिकु वाइदो करणो पवंदी त इन कम में मूंसां धोखो त कोन थींदो। मां वाइदो थो कयां सूबेदार त तोसां धोखो कोन थींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं असां हिक ॿिए जे मथां भरोसो न कंदासीं त पोइ असां सां गॾु तूं बि कादनि जे हथां मारियो वेंदे। माई भक्ति पंहिंजे पुटु दिलमुराद जे कातिलनि खे कॾहिं बि बख़्श कोन कंदी। अॻु पोइ
सभिनी जो नंबर लॻणो आहे। इन करे चवां त सूबेदार त असांखे हाणे डर न ॾियणु घुरिजे। इन खां पहिरियां जो कादन समूरा सबूत हथ करे असांजी गिचीअ में रसा विझी गीले अली माई बख्ती जे पेरनि में उछलाए, उन खां पहिरियां असांखे कदम खणणो ॿुधायो त इहो कदम कॾहिं था खणो? चंड जी 14 तारीख़ ते उताक ते महफ़िल पहुचाई आहे। तूं पहुची वञ। मां पहुचींदुसि फ़क़ीरा, तूं रुगो महफ़िल मचाइण जी तयारी करे छॾ। को भी मुश्किल कम ना है। हिन जे विच में दीवार रुगो बख्ती आहे, बख्ती। जेकॾहिं असां हुनखे हटाए छॾियोसीं त तुंहिंजो पीउ तोते राज़ी थी वेंदो। ऐं ॿियो केरु आहे जेको तुंहिंजे लाइ मसलो कंदो? मुंहिंजा ॿाहिरि बि तोसां मिली वेंदा। मां वाइदो थी कयां। सोच पना सोच, छा तूं हिन समूरी रियासत जो मालिक नथो बणणु चाहे? हिन जे विच में दीवार रुगो बख्ती आहे, बख्ती। छा मूंखे मारण जो इरादो अथव छा कादन? सूबेदार मां चाहियां थो त मुसलमान थी मर, कलमो भर। ही सब कुछ छा आहे कादन? छा तव्हां मूंखे दिलमुराद खान जो कातिल समझो आहे छा? फिलहाल तोखे मारण जो को भी इरादो कोन्हे सूबेदार। अम्मा बख्ती जो हुकुम आहे त हिनखे ज़िंदा मूं वटि पेश कयो। अॻियां थी हल हल। बख्ती खे हटाइण को मसलो ई न थींदो। बाबा कादन ऐं फ़कीरे वारा मुंहिंजो साथ ॾींदा। बख्ती अम्मा बख्ती अम्मा बख्ती न, इहो मां कॾहिं बि नथो करे सघां। अम्मा बख्ती सां वफ़ादारीअ जा कसम कया आहिनि, उनखे ज़हर ॾियां न, इहो मां कॾहिं बि नथो करे सघां। न, इहो मां कॾहिं बि नथो करे सघां। असां जंहिं बि कुते आॾो हॾी उछलाईंदा आहियूं, उहो हॾी चखी असांजो वफ़ादार थी वेंदो आहे। पर जे हू हॾीअ में मोह हणी निमक हरामी कंदो आहे त पोइ उनखे माराए छॾींदा आहियूं। इन ख़ौफ़ खां त किथे हू छितो थी मालिकनि खे ई न ॾहड़े विझे। पर समझां थी त तूं अञा वफ़ादारियूं नाहिनि मटायूं। उन लाइ तोखे मारण जो प्रोग्राम कैंसिल करे छॾियो आहे। सिर्फ़ बुचकार ॾेई समझाइण लाइ तोखे हिते घुरायो आहे। पंहिंजे मन मां मेराण कढ ऐं पंहिंजूं वफ़ादारियूं हिन दर ते कायम रख, न त ॿी सूरत में बेमौत मारियो वेंदे। हलाणे था हल।
ज़मीन ते देर थी थिए जेका भी ॻाल्हि आहे जल्दी ॿुधाए। इहो ॿुधाए तुंहिंजी छा सलाह आहे? ख़ैरू वारनि सां मिटीअ जे लाइ ॻाल्हायां या न? तकड़ न कर, पहिरियां छोकिरी खे राज़ी कर। ठीकु आहे, वरी छोकिरीअ सां मगज़मारी कयां थी। अदी माँ पीउ कॾहिं बि औलाद जो बुरो न आहिनि सोचींदा। जेकॾहिं अम्मा ऐं बाबा तुंहिंजी शादी जो फ़ैसिलो कयो अथनि त अदा जेकॾहिं तोखे शादीअ जी एॾी तकड़ आहे त अम्मा खे चओ खैरो खां तुंहिंजे लाइ रिश्तो घुरे राणीअ जो। बदे में जेकॾहिं उहो तुंहिंजो रिश्तो घुरनि था पोइ अम्मा उन्हनि खे साफ़ जवाब ॾेई छॾे त मुंहिंजी छोकिरी अञा राज़ी न आहे। पोइ छा तूं सॼी ज़िंदगी ईअं कुंवारी वेठी रहंदी? तो मथां ॿार आहियां छा? न अदी मूं ईअं त नाहे चयो। तूं छा थो चवणु चाहीं मूंखे सभु ख़बर आहे। बाबा ज़मीन ते वियो आहे, तूं वञ बाबा ॾे। ठीकु आहे मां वञा थो, पर ॿुध मानी टाइम सां खणी अचिजांइ। रियासत रियासत